असल सॼी ॻाल्हि आहे भरवसे जी। ऐं बादशाहूं ही दोस्तियूं ही रिश्ता ऐं रिश्तनि जा तक़दुस इहे सॼो वेसा ते हलनि था। जेकॾहिं वेसा ख़तमु थी वञे त पोइ तलका जेके आहिनि उहे बि ख़तमु थी था वञनि। हाणे लतीफ़ साईं जेके कहाणियूं अहिड़ियूं कहाणियूं खयूं आहिनि, सिंधी लोक दास्तान तमामु घणा आहिनि, तमामु घणियूं कहाणियूं आहिनि, पर हिन अहिड़ियूं कहाणियूं खयूं आहिनि जंहिं कहाणी में हुन ॾिठो आहे त के सुठायूं आहिनि, के चङायूं हिन कहाणी में आहिनि, का अहिड़ी हिकमत आहे या अहिड़ो को फ़िलसफ़ो आहे, अहिड़ो को फ़िक्रु आहे जेको आउं उन में पंहिंजो जेको फ़िक्रु ऐं फ़िलसफ़ो आहे उहो जेको आहे विझी आउं दुनिया खे ॿुधाए सघां। तव्हां भली करे आया न, इहो रोज़ु तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा आहियूं, इहो पंहिंजो रोज़ जो मामूल थी वियो आहे। दुनिया जहान जूं ख़बरूं बि कंदासीं ऐं तव्हां सॼो ॾींहुं जेको आहे सो पंहिंजा कमकार करे जेको आहे सो पढ़ाई करे जेको आहे सो पहुता आहियो। साईं वेठो आहे ऐं साईं जा दोस्त बि वेठा आहिनि ऐं उहा साॻी लीला चनेसर जी कहाणी कल्ह तव्हांखे ॿुधाईसीं ऐं अॼु वरी उतां खां शुरू था करियूं जिते पाण उहा कहाणी छॾी हुई। कल्ह पाण जेको कहाणी हिते छॾी हुई त चनेसर जेको आहे सो फ़ैसिलो ॾिनो, जॾहिं सभु राणियूं बायूं बानियूं सभई जेको आहे सो लीला जे चवण ते मिंथ करण ते वियूं ऐं चनेसर खे वञी मिंथ कयनि त पोइ चनेसर जेको आहे सो जवाबु ॾेई छॾियो उन्हनि खे। चनेसर चयो त न, हिन असांजो क़दुरु कोन कयो ऐं हिन में उहा जेको मयार हो, जेको असांजे राणियुनि जो जेको मयार हो उन ते लथी कान, तंहिंजे करे पाण गॾु न हली सघंदासीं। ऐं जेको फ़ैसिलो जेको ॾिनो चनेसर, उहो ॼण तुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो, का बि उन में जेको आहे सो ॼण त का वादी घाटी या पोइ हिते हटण जी का सवाल ई पैदा न थिए थो। ऐं चनेसर चयो त वञे त वञणु ॾियोसि, वञे त वञणु ॾियोसि, मुंद मरो कियो माण्हू आहे। ॻाल्हि ॾाढी सवली आहे, तव्हांखे कल्ह बि ॿुधाई, अॼु वरी तव्हां ध्यानु सां ॿुधो। चई करे वञे थी त भले वञणु ॾियोसि, उहे झलियो न। वञे त वञणु ॾियोसि, मुंद मरो कियो माण्हू आहे, ही उहा ई जोइ जंहिं मणीअ ते वर मटियो, जंहिं मणीअ ते हार ते पंहिंजे जेको आहे सो मुड़ुस खे पंहिंजे वर खे मटे छॾियो ऐं उन ते हाणे कहिड़ो भरवसो करे सघिजे थो। असल सॼी ॻाल्हि आहे भरवसे जी। ऐं बादशाहूं ही दोस्तियूं ही रिश्ता ऐं रिश्तनि जा तक़दुस इहे सॼो वेसा ते हलनि था। जेकॾहिं वेसा ख़तमु थी वञे त पोइ तलका जेके आहिनि उहे बि ख़तमु थी था वञनि ऐं तंहिंजे करे जेको आहे भले हली वञे। हाणे इहा ॻाल्हि जॾहिं ॿुधी उन सम्झो त मथां हिन खे को रहम पवे ऐं जेको आहे सो मूंखे झले ऐं हेतिरा माण्हुनि खे मिनतूं कंदा, पर जॾहिं हुन ॾिठो त न ही त सफ़ा जेको आहे कावड़जी पियो ऐं मूं सम्झो त जेको आहे हीउ ख़ुशि थींदो, पर कौरू ख़ुशि थिए न। हिकिड़े पासे ॾिसो न त पहिरीं हू राणी हुई ॾाढी ख़ुशि हुई ऐं हू केॾी ख़ुशि हुई, उनजो वरी ज़िक्र पाण ॿिए वारे केॾी महिल कंदासीं त केॾी जेको आहे सो बादशाही कढी हुई उते पंहिंजो राणियुनि ते बानियुनि ते बायनि ते हुकूमतुनि ते। अॼु उहा जेको आहे सो शिशदर बि थी वई, परेशान बि थी वई ऐं रोए रड़े बि पई ऐं मिनथूं बि करे पई। माना हाणे हू हुन एतिराफ़ कयो आहे। जीअं थींदो आहे न हिकिड़ो माण्हू ग़लती कंदो आहे या ॾोह कंदो आहे त पोइ वरी माण्हू मञींदो न आहे, पोइ घणो ज़िद कंदो आहे न मूं कुझु कोन कयो, पोइ हुनजा दलील पियो घड़ींदो आहे। पर हिन एतिरो जेको छो त हीअ बि बादशाहणी ॿार हुई ऐं इहा ॻाल्हि सम्झी वई हली त मूंखां ग़लती थी आहे ऐं लालच में अची वई आहे। हिते ॾिसो न वरी तमसील में ईअं थो अचे त माना लतीफ़ साईं हीअ जेका लालच जेको माण्हू करे थो, लालच में अची पंहिंजो हक़ु छॾे थो ॾिए। हाणे लालच में अची पंहिंजो हुन मुड़ुसु छॾे ॾिनो, न रुॻो मुड़ुसु छॾे ॾिनो पर हीअ ॼण सिंध जो बादशाह हो चनेसर, ॼण त हुन उहा बादशाही जेका हुई उहा छॾे ॾिनी। हाणे बादशाही छॾे ॾिनी छाजे करे? हिकिड़ो जेको आहे हू तमामु जेको आहे सहल पसंदि हुई, ॿियो त हू जेको आहे सो जीअं थींदो आहे न हार सिंगार ऐं पोइ ज़ेवर एरिंग इहे जेके थींदा आहिनि पंहिंजो हार सिंगार जूं जेके शयूं इहे त उहे उन वटि हुयूं, पर इन जो ज़ोर सॼो इन ॻाल्हि ते हो त उन ते जेको आहे सो हिन खे इहा लालच आई त इहो हार ॿाहूं खटिया ऐं चनेसर हूअं ई मुंहिंजो आहे चनेसर खे, पर हिनखे इहा ॻाल्हि सम्झ में कोन आई कि चनेसर जेको आहे उहो कावड़जी पवंदो, छो त हुन शर्त रखियो हो। उन चयो त ॿ जेके तूं ग़लतियूं कंदी उहे तोखे बख़्शनि, टी ग़लती तोखां थी वई हली
त पोइ तोखे आउं बख़्श कोन कंदड़, टी ग़लती थी वई हली, हाणे उनजे करे हुन जेको आहे इहा हुनखे माफ़ु न कयो आहे, हुन फ़ैसिलो ॾेई छॾियो। हुन फ़ैसिलो ॾेई छॾियो त वञण ॾियो समुंड मां रोकियो माण्हू आहे, ही उहा ई जो जे मणीअ ते वल मटियो। हाणे इहो अॼु जी कहाणी जो जेको हिसो आहे, भाङो आहे, उहो पूरो थियो ऐं सुभाणे वरी इतां ई शुरू कंदासीं। महिरबानी तव्हांजो, ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे ऐं जेसिताईं हयाती आहे तेसिताईं तव्हांखे त कहाणियूं ॿुधाईंदासीं। सुभाणे वरी बि आहे, पर ॿियूं बि इलाही कहाणियूं आहिनि। लतीफ़ साईं त फ़क़ीरनि सां गॾु रहंदो, मंगण वारनि सां बि गॾु रहंदो, ऐं सामी हूंदा, जोगी हूंदा, उन्हनि सां बि गॾु रहंदो। तव्हांखे वरी इहे बि कहाणियूं ॿुधाईंदासीं। लतीफ़ साईं जेको आहे जोगियानि ऐं फ़क़ीरनि सां, मंगण वारनि सां गॾु कीअं थो रहे ऐं उन्हनि जे बारे में कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे, इहे बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। महिरबानी।